खैबर मां ख़बर ॾींदा हलूं त खैबर लॻ ॻोठ जुमो शौक़ जे नंढनि ज़मींदार मोहम्मद इसाक शौक़, निसार अहमद शौक़, हैदर खान शौक़, अमीर बख्श शौक़, रसूल बख्श शौक़, मोहम्मद सुलेमान शौक़, ज़ाहिद अली शौक़ ऐं ॿियनि खातेदारनि खे रेवेन्यू मटियारी मुख्तियार कौर, परवेज़ मलिक ऐं दे खेबराणी जे तपेदार ग़ुलाम नबी ख़ासकेरी असांजी ज़री ज़मीन जी पार्टीशन तां रोज़ानो आसरा दिलासा ॾियण लॻा आहिनि। दे खेबराणी जे सर्वे नंबर जे गॾियल ज़री ज़मीन जा खाता केराइण तां ज़मींदार 1 महीने खां मुख्तियारकार आफ़िस रेवेन्यू मटियारी में रोज़ानो चकर लॻाए आफ़िस मां कंहिं न कंहिं बहाने सां मुख्तियारकार ऐं खेबराणी तपेदार ज़मींदार खे आसरा ॾेई रोज़ानो रवानो करनि था। ज़मींदार जो चवण त असांजी ॾाॾाणी ज़री ज़मीन जी पार्टीशन लाइ बार बार मटियारी रेवेन्यू आफ़िस जा धिका काटे हाणे मजबूर थी विया आहियूं। असांजी ज़री ज़मीन गॾियल खातनि मथे ॼाणियल खातेदारनि जे ॾाॾाणी ज़मीन गॾिजी आहे। इन ज़मीन जी असां पार्टीशन कराए हर हिकु खातेदार खे पंहिंजो पंहिंजो खातो धार करे गॾियल खाते मां आज़ादु थियणु चाहियूं था। असांजे गॾियल खातनि में कुझु खातेदार ज़मीनूं वेकिरो बि कयूं आहिनि। मज़ीद वेकिरो करण खां असां कुझु खातेदारनि खे रोकियो बि आहे त पार्टीशन करे पोइ भले सभु को वञी वेकिरो करे या पाण पोखाई करे। इन वेकिरे जी दरख़्वास्त नवंबर जे महीने में पिणु रेवेन्यू मुख्तियारकार जी आफ़िस में ॾिनल आहे। पोइ बि इन दरख़्वास्त जी मुख्तियारकार परवेज़ मलिक ऐं अॻूणो AC अब्दुल मजीद ज़हरानी सुपरवाइज़र भञकड़ी करे फेबरवरी में लखें रुपयनि जे खातेदारनि खां रोक रक़म वठी सेल सर्टिफिकेट जारी कयो आहे। जेको असां कुझु खातेदारनि इहे सेल सर्टिफिकेट ॾिठा त पोइ अॻूणो AC अब्दुल मजीद ज़हरानी ऐं मुख्तियारकार परवेज़ मलिक खां रजिस्ट्रार मां इहो सेल सर्टिफिकेट बंदि करायो। असांखे हाणे मुख्तियारकार ऐं तपेदार रोज़ानो पार्टीशन जो बयानु वठण तां आसरा ऐं दिलासा ॾियण लॻा आहिनि। असां ज़िले मटियारी जे DCO ऐं वसवारनि खे पुरज़ोर अपील करियूं था त मुख्तियारकार ऐं खेबराणी तपेदार ग़ुलाम नबी ख़ासकेली हिदायत कनि त असांखे ज़मीन जी पार्टीशन कराए ॾिनी वञे। अगरि पार्टीशन न करे ॾिनी वई त खातेदार पाण में विड़ी खून रेज़ी जो ख़तरो आहे। अगरि अहिड़ो वाक़ियो पेश आयो त इन वाक़िए जा ज़िम्मेवार रेवेन्यू खाते जा तपेदार ग़ुलाम नबी ख़ासकेली ऐं मुख्तियारकार मटियारी हूंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awami newshd.com।